वेलकम बैक नासिरीन। ख़बरुनि शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बोर्ड मुतासिर इलाक़नि लाइ इमदादी पैकेज वधाए 70 अरब रुपया करण जो ऐलान कंदे चयो आहे त बोर्ड मुतासिरनि लाइ 28 अरब रुपयनि जो पैकेज रखियो हुयो। बोर्ड मुतासिरनि में 20 अरब रुपया विरहाइजी चुका आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त वफ़ाक़ पारां सिंध लाइ 15 अरब रुपया ग्रांट जो ऐलान थी चुको आहे। बोर्ड सबबि फोत थियलनि जे पोयरनि खे 10 लख रुपया ॾिना पिया वञनि। बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा लाइ 10 अरब रुपया ॾिना पिया वञनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त तुर्की, कतर, चीन ऐं ॿिया मुल्क इमदादी सामान उमाणे रहिया आहिनि। हीअ सियासत करण न पर मुतासिरनि जी ख़िदमत करण जो वक़्तु आहे। बोर्ड सबबि बलोचिस्तान जा 80% रस्ता कटिजी विया हुया। ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बोर्ड मुतासिर इलाक़नि लाइ इमदादी पैकेज वधाए 70 अरब रुपया करण जो ऐलान कंदे चयो आहे त बोर्ड मुतासिरनि लाइ 28 अरब रुपयनि जो पैकेज रखियो हो।